क़ौमी अवामी तहरीक जो कंदकोट खां कराची लाइ निकितल सिंध बेदारी मार्च जो गगर फाटक रज़ाकाबाद गुलशन हदीद स्टील टाउन कायदाबाद उमर मारवी गोठ मलीर शहराए फैसल पहुचण ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते एजाज़ लतीफ़ पली जो मार्च के ख़िताब कंदे चयो त सिंध जे ॿेटनि ते सिंध जो हक़ आहे। ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। ॿेटनि ऐं कारुनि जो सुदो सिंध जे वसीलनि जो मालिक सूबे जो आवाम आहे। वफ़ाक़ खे साज़िश ज़रिए ॿेटनि ते कब्ज़ो करणु न ॾिनो न वेंदो। हिन चयो त सिंध जे वसीलनि जी मालिकी कई वेंदी। सिंध जा ॿेट अवाम जा आहिनि। हिन ने पाकिस्तान में अवाम सख़्तु परेशान आहे। पाकिस्तान में मईशत तबाह थी वई आहे। मुल्क वॾे बुरहान में आहे। सिंध जे वसीलनि ते कंहिं बि धाड़ा हणणु न ॾिबा। सिंध जी मिल्कियत सिंध ते आहे। वफ़ाक़ सिंध जी मिल्कियतनि ते कब्ज़ा करणु छॾे ॾिए ऐं सदारती आर्डिनंस फौरी तौर ते वापसि वरितो वञे। GM सैयद जूं वॾियूं कुर्बानियूं आहिनि। मियांवाली इमरान ख़ान बोज़दार पंजाब जो वॾो वज़ीर कीअं बणियो? वज़ीर आज़म MQM लंडन जो साथी आहे। MQM सिंध जी दुश्मन आहे। इमरान ख़ान खे घुर्जे त सिंध सां माटेली मां वारो सलूक बंदि कयो वञे। अगरि इमरान ख़ान पंहिंजी सोच तब्दील न कई त सिंध जे हिलाली पुटनि जंहिंमें DA तोड़े इतिहादी पार्टियुनि खे घुर्जे त उहे हुकूमत सां पंहिंजो इतिहाद ख़तमु कनि। असांजो एहतजाज अञा ख़तमु न आहे थियो। पंहिंजी जिदोजहद जी कामयाबी ताईं एहतजाजी मार्च जारी रहंदो। वज़ीर आज़म सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां अपील थो कयां त हिन मामले जो नोटिस वठी पाकिस्तान खे बचायो वञे। वफ़ाक़ी सरकार खे आर्डिनंस वापसि वठणु घुर्जे। संदन जो चवणु हो त सदारती आर्डिनंस वापसि वठण ताईं जिदोजहद जारी रहंदी। हिन वधीक चयो त सिंध जे अवाम जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं काफ़िले जो सॼे सिंध में लखनि जी तइदाद में शानदार आदर भाव कयो आहे। सिंध जे मसइलनि ते सभु पार्टियूं गॾु आहिनि। KPK में हमारी मासूम बच्चियां मर रही हैं। पेशावर में भीड़ में मदरसों में तालिब इल्म मर रहे हैं। कराची के लोग के इलेक्ट्रिक के हाथों गर्मी में बिलख रहे हैं। सिंध में पानी नहीं है पीने का। बारिशों में सिंध डूबा हुआ है और गर्मियों में सूखा हुआ है। इजाजत है थोड़ा सा घबरा ले सर जी, इजाजत दे दे, थोड़ा सा घबरा ले। ये जो नया पाकिस्तान बनाया है। आऊं अॼु बात थो ॾियां कराची जे माण्हुनि खे, कराची जे समूरनि दोस्तनि खे, मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि खे, सियासी पार्टियुनि खे, क़ौमी अवामी तहरीक जे कारकुननि खे, आम सिंधियुनि खे, असांजे बिरादर क़ौम परस्त तंज़ीमुनि खे, सिंधी सहाफ़नि खे असीं ॿुधाइण निकिता आहियूं। बाबा कराची जा ॿेट त ठहियो, कराची जा ॿेट त ठहियो, पर असीं हिकिड़ो इंच कोन ॾींदासीं। असीं तव्हांखे गढ़ी ख़ैर जो ऐं शहदाद कोट जो ऐं झुमपीर जो इंच बि कोन ॾींदासीं। तव्हीं त कराची गिची था घुरो। असीं तव्हांखे पंहिंजे चीच न ॾियूं, तव्हीं सिर था घुरो। चीच था घुरो, तव्हीं सिर था घुरो, असीं चीच बि न ॾियूं। तंहिंजे करे कोन ॾींदासीं। पंहिंजे बाबनि खे वठी अचो, ॾाॾनि खे वठी अचो, गोलियूं हणो, मारियो, तबाह कयो, बर्बादु कयो, मथां अची असांखे कुचलियो। असीं कुचलण मां तव्हांजे क़दमनि मां वधी वण थी वरी तव्हांखे कुचले छॾींदासीं। तंहिंजे करे आर्डिनेंस खे रद्द था कयूं। ॿेट चोराइण कोन ॾींदासीं, कारूं जड़ चोराइण कोन ॾींदासीं, सिंध जूं सीटूं विकिजण कोन ॾींदासीं, तइलीमी इदारनि जूं। सिंध जी कराची, हैदराबाद, अंदरूनी सिंध, बैरूनी सिंध, सिंध असांजी तो कंहिंजे पीउ जी ताक़त आहे। सिंध असांखे खसे ॾेखारे। अचूं पिया 1 बजे मैरान खां वठूं खां होटल खां वधूं था, मेट्रोपोल खां फिरंदा प्रेस क्लब हलूं पिया। तव्हां सभु भाउर बि अचो, हिते न बीहजो, उते अचो ऐं अॼु मैसेज ॾींदासीं। ऐं हीउ मुंहिंजो अयाज़ पली जे या क़ौमी अवामी तहरीक जो कोन्हे, हीउ सिंध जो मैसेज आहे, समूरनि पार्टियुनि जो मैसेज आहे। असीं सभु सिंध जूं पार्टियूं हिकु कयूं। असीं सिंध जे मसइले ते असीं मज़हबी पार्टियूं हुजूं, क़ौम परस्त पार्टियूं हुजूं, वफ़ाक़ी पार्टियूं हुजूं, प्रोग्रेसिव पार्टियूं हुजूं, सिविल सोसाइटी जे हिकु मतिलबु भुलियायो त असांजा पाण में इख़्तिलाफ़ हूंदा, उन में असीं सिंध ते वरी इख़्तिलाफ़, सिंध ते असांजो को इख़्तिलाफ़ कोन्हे। ओॾी महिल असीं मरण ॿारण लाइ सभु तयारु आहियूं।